ख़बर शामिल कंदासीं। धरती टीवी जे सॾ ते न रुॻो सिंध पर ॾेह में बि क़ौमी ईद मल्हाइण जूं तयारियूं ज़ोर शोर सां जारी आहिनि। इन हवाले सां दुबई में हिकु शानदार सक़ाफ़ती तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिं में नाले वारनि फनकारनि सिरनि वरखा करे दाद माणियो। वधीक तफ़सील ॾिसूं था दुबई खां धरती टीवी जे रिपोर्टर शामिल गाड़े जी हिन रिपोर्ट में। धरती टीवी पारां 4 डिसंबर ते सकाफ़त जो ॾींहुं मल्हाइण वारा ऐलान बाद हिकु पासे जिते समूरी सिंध में सकाफ़ती सरगर्मियूं पंहिंजी ओज ते आहिनि त ॿिए पासे परॾेह में बि सिंध जी सकाफ़त जा इंड लठी रंग पूरे आब ऐं ताब सां झरकी रहिया आहिनि। गॾियल अरब इमारतनि जो शहर दुबई में सिंधी सकाफ़त जे हवाले सां हिकु ज़बरदस्त तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें गॾियल अरब इमारतनि जे मुख़्तलिफ़ रियासतुनि तोड़े तुर्की, बर्तानिया ऐं अमेरिका मां दुबई पहुतल सिंधियुनि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब में अमेरिका खां आयल साना जे वाइस चेयरमैन आफ्ताब हबीब भुट्टो, बर्तानिया खां पहुतल शफ़ीक शाहानी, ज़ीशान मेमण, आज़म बुर्दी, धरती टीवी जे म्यूज़िक डायरेक्टर ऐं नाले वारे फ़नकार नजफ़ अली पिणु ख़ासि तौर ते शिरकत कई। तक़रीब में सिंध जी रिवायत खे बरक़रार रखंदे मुख़्तलिफ़ रियासतुनि ऐं मुल्कनि खां कही आयल महिमाननि खे सिंधी टोपी ऐं अजरकनि जा तोहफ़ा पेश कया विया। उन मौक़े ते धरती टीवीअ सां ॻाल्हाईंदे नाले वारे फ़नकार नजफ़ अली ऐं ॿियनि चयो त सिंध जी सकाफ़त वारो ॾींहुं हिकु अहिड़ो इवेंट आहे जेको बिना कंहिं रंग, नसुल ऐं मज़हब जे गॾिजी मल्हायो वेंदो आहे। ही उहा ईद आहे त असांजा हिंदू भाइर, मुस्लमान भाइर उहे सभई गॾिजी करे इहा ईद मल्हायूं था। पोइ जस हुजे तव्हांजे दोस्तनि खे, भाउ मोहम्मद बख़्श पंवर उनखे जस हुजे ऐं उनजे सॼे सथ खे जस हुजे, जो उहो चवंदा आहिनि त तंहिं इश्क खे शाबास जे मोहबती मेड़िया। सो ही हेॾा सभई मोहबती मेड़ण में, उनखे गॾु करण में उनजो वॾो रोल आहे। काफ़ी टाइम खां हर साल अरेंजमेंट थींदो आहे ॾाढो कल्चर जे हिसाब सां, ऐं ॾाढो सुठो रिस्पॉन्स मिलंदो आहे। माण्हू सिंध खां बि कई अचनि था, हिते बि जेके पंहिंजा सिंधी भाइर आहिनि उहे ईंदा आहिनि। परदेस में अॼु ईअं पियो लॻो त ॼण सिंध धरतीअ जे के ॻोठ में के उताक ते वेठा हुआसीं, ऐं जिन दोस्तनि परफॉर्म कयो या जेके दोस्त टही आया असांजे प्रोग्राम में, ऐं ईअं पियो लॻो झट सवाज लाइ त ॼण सिंध धरतीअ वटि हुजूं। तमामु घणी ख़ुशी थी अॼु सिंधी ॾियारो मल्हायो पियो वञे, ॼण असां सिंध में वेठा हुजूं, एतिरी ख़ुशी थी असांखे। परॾे में, परदेस में जिथे बि हुजूं, असां पंहिंजी सकाफ़त खे उजागर करण लाइ हर वक़्तु कोशान रहिया आहियूं। सिंध जो ज़िक्र हलियो आहे, सिंध जी तस्वीर हली आहे, सो आउं चवां थो त हिन खां वधीक ॿी का बि अहिड़ी का नेमत कोन्हे का। अजरक ही जेके टोपियूं असांजे लाइ तॾहिं कारआमद थींदियूं जॾहिं असां वटि सुठा डॉक्टर हूंदा, जॾहिं असां वटि सुठा इंजीनियर हूंदा, जॾहिं असां वटि सुठा पढ़ियल लिखियल माण्हू हूंदा, ऐं जेके लेबर माण्हू हिते कमु कनि था पिया उन्हनि खे तमामु मुंहिंजे तरफ़ां हिकिड़ो मैसेज हूंदो त उहे पंहिंजे ॿारनि खे पढ़ाइनि ऐं हिते ॿाहिरि मुल्कनि जी तरफ़ उन्हनि खे गामज़न कनि। हीअ ईद जो ॾींहुं हर सिंधी माण्हू जे लाइ ईद जो ॾींहुं आहे। असां हिन ॾींहं जे लाइ ख़ासि तौर ते परदेसी माण्हू इंतज़ारु कंदा आहियूं त हीअ ॾींहुं अचे, असां पंहिंजनि सां मिलूं, असां पंहिंजनि सां ख़ुशियूं वंडियूं। हक़ीक़त इहा आहे त परॾेह में हिते रहंदे ऐं हिन क़िस्म जा जॾहिं मेड़ाका थियनि था त इहो अहसास ई ख़तमु थी वेंदो आहे त असां को पंहिंजी धरतीअ ते न आहियूं। सभिनी ॿारनि खे इहो मैसेज ॾियणु सिंध जी सकाफ़त हमेशह क़ाइमु आहे, दाइमु रहे। सभिनी खे ख़बर पवंदी, पूरी दुनिया में ख़बर पवंदी त दुबई में केतिरा सिंधी रहनि था, ऐं हर को पंहिंजे प्लेटफॉर्म तां कमु करे रहियो आहे, बहितरीनु कमु करे रहियो आहे। प्रोग्राम त पंहिंजे हिसाब सां बहितरीनु थी गुज़रियो, जंहिंमें फ़नकारनि पंहिंजे फ़न जो बहितरीनु मुज़ाहिरो कयो, सभई लुत्फ़ अंदोज़ थिया। ऐं हीअ जेको असांजो कल्चरल डे आहे, सिंधी सकाफ़ती ॾियारो आहे, इहे असां ईद खां वधीक ख़ुशी ॾींदो आहे। असां ईअं महसूसु कंदा आहियूं ईद खां वधीक मज़ो हूंदो आहे हिन ईद में। प्यारनि दोस्तनि तरफ़ां अॼु यूएई में तमामु ज़बरदस्त प्रोग्राम रखियो आहे, असां हिन खे जज़्बे कयूं था। हे हिकिड़ा असांजे लाइ ईद जा मौक़ा आहिनि। ईद ते शायदि असां गॾिबा न मिलबा आहियूं जेके परदेस में रहूं था, पर असां सकाफ़ती ॾींहं आहिनि, इन ॾींहं ते त सभु सिंधी ज़रूरु पाण में मिलंदा आहियूं। इहे ई मौक़ा मिलंदा आहिनि जिथे पाण गॾु थियूं था, हिक ॿिए जा सूर ॿुधूं था, उन में माण्हू नओं ताज़ो थी वञे थो। असांजो जेको आहे सो मैसेज बि वञे थो दुनिया में त बाबा दुबई में रहंदड़ या अमेरिका में रहंदड़ जिथे जिथे प्रोग्राम थींदा आहिनि त उते ही सिंधियुनि जी पाण में ॿधी आहे, ताक़त आहे, गॾु थियनि था। तमामु बहितरीनु ऐं सकाफ़ती ॾियारो जेको आहे सो मल्हायो वियो, भरपूर नमूने सां कामयाबु प्रोग्राम थियो। अल्हम्दुलिल्लाह ज़बरदस्त अॼु मेड़ाको सभई सिंधी दोस्त दुबई में ज़बरदस्त महफ़िल थी। ॾाढो सिंधी हिकिड़ो संगत ॾिठी आहे, हिकिड़ो जस्ट लाइक असां पंहिंजो मिनी सिंध ॾिठो आहे, ॾाढी सिंधी संगत जी मोहबत ॾिठी आहे। असांजे कल्चर खे प्रोमोट करणु घुरिजे, इहा ई असांजी सकाफ़त आहे, इहा ई पहचान आहे असांजी। सिंधियत जो कल्चर जेको आहे उनखे उजागर करणु, कल्चर खे हथी ॾियण लाइ पाण इहे शयूं जोड़ियूं पिया, मेड़ाका मुनक़िद कयूं पिया, त उन्हनि सां सिंध खे ऐं सिंधी माण्हुनि जे लाइ जेको नयूं हिकिड़ियूं ख़ुशियूं असां मुयसरु कयूं पिया, त उहे माना हुननि जे उन ॾुखनि ऐं अंजनि खे
जेको थोरो घणो दूर कनि। तक़रीब में नाले वारनि फनकारनि नजफ़ अली, बख़्तियार अली उमराणी, अली रज़ा अरबाणी, इरशाद चांडे, नादिर सोलंगी ऐं ॿियनि सिंधी धुनुनि ते सुरनि वर्खा करे दाद माणियो, जॾहिं त मज़ाहिया खाकनि में अदाकारनि जी ज़बरदस्त परफॉर्मेंस माण्हुनि खे खिलाए खेरो कयो।